बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा ऐं अॼु असां हिकु गिफ्ट जी अनबॉक्सिंग करण वारा आहियूं जेको असांखे माइक्रोसॉफ्ट जे तरफ़ां मिलियो आहे। माइक्रोसॉफ्ट जो ही सेकेंड गिफ्ट आहे जेको असांखे गोल्ड एम्बेसडर प्रोमोट थियण ते मिलियो आहे ऐं इन जे बारे में तव्हां वधीक ॼाणणु चाहियो था त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, उन ते मां तव्हांखे फुल डिटेल वीडियो ॾींदसि। त हाणे असां इन बॉक्स खे खोलियूं था त हिन बॉक्स में छा छा मौजूदु आहे। सभ खां पहिरीं बहितरीनु शइ हिन बॉक्स में असांजे लाइ सर्टिफिकेट मौजूदु आहे। सिग्नेचर्ड सर्टिफिकेट आहे जंहिंमें हू असांखे एप्रिसिएशन ॾियनि था त असां प्रोमोट थी चुका आहियूं गोल्ड एम्बेसडर में, जेको माइक्रोसॉफ्ट लर्न स्टूडेंट एम्बेसडर जो प्रोग्राम आहे। ठीकु आहे, त इन सर्टिफिकेट खां पोइ ॾिसूं था त हिन में छा छा मौजूदु आहे। सर्टिफिकेट खां अलावा काफ़ी सारियूं शयूं मौजूदु आहिनि जंहिंमें सभ खां पहिरीं रोबोस जो वायरलेस हेडफोन्स सेट मौजूदु आहे जंहिंखे वायर जी ज़रूरत न आहे। असां हूअं हेडफोन यूज़ कंदा आहियूं, वायर्ड हेडफोन यूज़ कंदा आहियूं, पर हिन हेडफोन में असांखे वायर जी ज़रूरत न आहे। एज़ अ ब्लूटूथ असां इन खे यूज़ करे सघूं था पंहिंजी मोबाइल सां, पंहिंजे कंप्यूटर सां, पंहिंजे लैपटॉप सां। त ही काफ़ी प्रीमियम शइ आहे, काफ़ी सुठी शइ आहे, छो त असांजा काफ़ी सेशन्स वग़ैरह थींदा रहंदा आहिनि, काफ़ी वर्क हूंदो आहे। सो उन जे हिसाब सां ही असांजे लाइ काफ़ी यूज़फुल थी सघे थो। हाणे हिन खे असां खोलियूं था त हिन में छा आहे, त हिन हेडसेट में जेको आहे सो असां जीअं हिन खे खोलियो त काफ़ी प्रीमियम लॻो पिए ऐं उन सां गॾु वायर्स बि मौजूदु आहिनि जेके चार्जिंग पोर्ट आहे हिकु, ऐं हिकु वायर बि आहे त अगरि तव्हां ब्लूटूथ यूज़ नथा कयो त तव्हां वायर बि यूज़ करे सघो था। त हाणे हिन जी क्वालिटी काफ़ी बहितरीनु आहे, मूवेबल आहे, एडजस्टेबल आहे, किथे बि एडजस्ट थी थो वञे ऐं हिन में लोगो बि लॻियलु आहे माइक्रोसॉफ्ट जो। त काफ़ी सुठो लॻी रहियो आहे, काफ़ी बहितरीनु, ऐं हिन जी जेका क्वालिटी आहे उहा बि काफ़ी सुठी आहे। हिन जो आवाज़ु जेको आहे सो उहो बि काफ़ी बहितरीनु आहे, असां चेक बि करे ॾिठो। उन सां गॾु असांखे जेको आहे सो हिकु मैनुअल बि मिलियो आहे त हिन खे यूज़ कहिड़े तरीक़े सां करिणो आहे। इन खां अलावा असांखे हिकु कार्ड मिलियो आहे असांजे नाले जो, फलक सुमरो जो, जंहिंमें माइक्रोसॉफ्ट लर्न स्टूडेंट एम्बेसडर जो लोगो बि आहे। त हिन नोटबुक में असां कुझु लिखी बि सघूं था, उन खां अलावा पंहिंजे मोबाइल खे चार्ज करे सघूं था, एज़ अ पावर बैंक हिन खे यूज़ करे सघूं था। हिन में वायर बि मौजूदु आहे, पोर्ट बि। त ही काफ़ी सुठी शइ हुई जेका हिकु यूनिक डायरी हुई, नोटबुक हुई। ऐंड उन खां अलावा हिकु ॿी नोटबुक आहे जेका विंडोज़ इनसाइडर प्रोग्राम जी आहे, जेका एज़ अ जर्नलिंग असां यूज़ करे सघूं था, पंहिंजी इंपॉर्टेंट शयूं हिन में लिखी सघूं था। एंड ही काफ़ी सुठी लॻी त जंहिंमें असां पंहिंजो शेड्यूल जेको आहे सो लिखी सघूं था। उन खां अलावा जेको आहे सो असांखे ॿियूं बि शयूं आहिनि। ही आई थिंक हिकु शॉल आहे जंहिंखे असां थोरी देरि में खोलियूं था त हिन में छा आहे। एंड ही गोल्ड एम्बेसडर जो की चेन आहे त असां कंहिं बि चाबी में किथे बि न असां हिन खे यूज़ करे सघूं था। ही स्टिकर आहे विंडोज़ इनसाइडर प्रोग्राम जो। हाणे असां शॉल खे खोलियूं था त हिन में छा प्रिंट थियलु आहे। बहितरीनु हिन में लोगो प्रिंट थियलु आहे माइक्रोसॉफ्ट लर्न एम्बेडेड, तमामु सुठो हिन में लोगो प्रिंट थियलु आहे माइक्रोसॉफ्ट लर्न स्टूडेंट एम्बेसडर गोल्ड प्रोग्राम जो। ही शॉल काफ़ी बहितरीनु लॻी रही हुई ऐं हिकु प्राउड मोमेंट आहे अगरि असां हिन शॉल खे वेयर कंदासीं त। उन खां अलावा जेका असांखे हुडी मिली आहे उनखे असां ओपन करे ॾिसूं था त हिन में छा आहे। असां हिन हुडी में जेको आहे सो लोगो लॻियलु आहे गोल्ड एम्बेसडर जो, ऐं ही काफ़ी सुठी क्वालिटी, प्रीमियम क्वालिटी जी लॻी रही आहे एंड काफ़ी बहितरीनु आहे। ऐं हिन में बि लोगो लॻियलु आहे गोल्ड एम्बेसडर जो, सो काफ़ी सुठो लॻी रहियो आहे। ही सभु जेको आहे सो गिफ्ट्स आहिनि जंहिंमें हेडसेट, डायरीज़, हुडी, शॉल एंड सभ खां बहितरीनु जेको आहे सर्टिफिकेट आहे। सो अगरि हिन जे बारे में वधीक तव्हां ॼाणणु चाहियो था त डिस्क्रिप्शन में लिंक आहे, उन वीडियो खे ॾिसी सघो था। ऐं उन खां अलावा बि कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त अगरि तव्हां हिन जे बारे में वधीक वीडियोस चाहियो था त। थैंक यू सो मच।